सिंध जे वस्तियुनि वाहणनि जा सफ़र करे इहे शयूं गॾु कयूं आहिनि। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हू ॿुधाए थो त साईं इहो शौक़ु ईअं चई सघिजे थो त शाह लतीफ़ इहो शौक़ु मूंखे ॾियारियो। शाह लतीफ़ पढ़ियोसीं, पोइ शाह लतीफ़ खे सम्झण जे लाइ जेके लतीफ़ियात वञी ॻोल्हियूंसीं, उन में जेके शयूं ॾिठियूंसीं त उहे ख़तमु थियनि पियूं। उहो ॾोही खाए पई, उहो कटु खाए पई, उहो ज़ंग खाए पियो, उहो पंहिंजो उस खाए पई, मींहुं खाए पियो, ऐं जेको टीन डबे वारो माण्हू खणी वञे पियो। पोइ उन्हनि शयुनि खे वञी ॾिठोसीं त तमामु घटि उहे शयूं रहियूं हुयूं, जीअं अर्ट थियो, पंहिंजो कजाओ थियो, पलाण थियो, पाखड़ो थियो, हैदी थियो, मतिलबु जेके बि इहे शयूं जेके असांजे सिंध जे माण्हूअ जे इस्तेमाल जूं हुयूं, पोइ उठनि जा ज़ेवर हुजनि या पालणा पाखड़ा पलाण हुजनि या घोड़नि जा हना हुजनि, संज हुजनि या औरतुनि जा ज़ेवर हुजनि, इहे ख़ासि करे पहिरियां शुरूआति जेका उहा लतीफ़ जंहिं शयुनि खे ॻायो उन्हनि खे ॾिठोसीं, उन्हनि जो मुशाहिदो कयोसीं, पोइ उहे शयूं मूं गॾु कयूं इन ॻाल्हि जे करे त इहे शयूं शायदि ख़तमु थी वञनि। पोइ इन्हनि खे वञी हिकिड़ो हिते पहिरियां ई ओताक हुई, म्यूज़ियम न हुयो, हिन ओताक में रखियूंसीं। पोइ इन में आहिस्ता आहिस्ता पोइ लतीफ़ियात खां पोइ ॿियूं जेके लतीफ़ियात खां ॿाहिरि जेके सिंध जे माण्हूअ जूं अवाइली जेके इस्तेमाल वारियूं शयूं आहिनि उहे गॾु कंदा वियासीं। पोइ खाधे पाइते जा सामान जीअं टोयो पाटी थियो, इहो ॾूंगा थिया, मतिलबु जेके बि शयूं असांजूं, तसियो थियो, चरूड़ी थी, पंहिंजो इहो मोरियो थियो, वटो, कासो, जेके बि इहे शयूं इस्तेमाल में ईंदियूं हुयूं। दांगी हाणे अॼुकल्ह ख़बर ई न आहे त माण्हू खे, नौजवान खे दांगी छा आहे, थोबी छा आहे, जंडरी छा आहे, जंडरा छा आहे, जंडरो छा आहे, जंड छा आहे, त इहे सभु शयूं आणे हिते रखियूंसीं। पोइ आहिस्ता आहिस्ता हीअ ओताक म्यूज़ियम थी वई आहे। हाणे पोइ हीअ सिंध जी ओताक आहे ऐं लतीफ़ी बि चई सघिजे थो। लतीफ़ी कमु सिंध सॼी हिते तक़रीबन पुराणी जेका सिंध आहे उहा तव्हांखे हिते मिलंदी। हीअ जेके तव्हां वटि शयूं अवाइली पियूं आहिनि जेके इंसान जे ख़ासि करे सिंध में इस्तेमालु कयूं वेंदियूं, उहे नाज़रीन खे पंहिंजे हथनि सां खणी ॾेखारींदा आहिनि। उन्हनि ते जेके लतीफ़ साईं जा बैतब आहिनि उहे बि नाज़रीन खे ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। ख़ासि करे जेको अनाज जी तौर में हीउ टोयो, हीअ चौथाई, हीअ पाटी, पोइ हीअ टोयो आयो। ऐं हालांकि हीअ टोयो हीअ मूंखे अलाए कीअं क़िस्मत सां मिलियो, पोइ हीअ मूं वरी ठाहिरायो बि सही हिकिड़ो। हीअ काठ जो कासो ठहे थो, हिन में 4 टोया विझंदा त कासो थींदो। पोइ वरी खरार आहे, पोइ वरी खरार में मुंहिंजे ख़्याल में 24 मण खरार में पवे थो। पोइ वरी तक़रीबन 96 मण जो बि हिकिड़ो को अहिड़ो मापो आहे जेको सिंध में अवाइल जेको पुराणो जेको जीअं सेर खां पोइ वरी किलो आयो, अहिड़े हिसाब सां इहे शयूं गॾु कयूंसीं। हीअ जेको आहे हीअ देगड़ी आहे। हीअ देगड़ो बि हाणे हीअ जेके अॻे जिस्त जा या टामे जा जेके देगड़ा ईंदा हुया उहे बि हाणे ख़तमु थी विया आहिनि। हीअ नंढड़ी देगड़ी आहे। हीअ ॾूंघो आहे, हीअ अॻे ज़माने में ॾूंघनि में ताम ईंदा हुया। ॾूंघा आछ मतन खे कासा तनी न कमु। हाणे उन में कुझु सुगड़ चवंदा त इहो ॾूंघो पंहिंजे ताननि खे चवे थो, पर आऊं चवां थो त लॻे थो छो जो कासे जो जॾहिं ज़िक्र अचे थो, कासो बि माप जो आहे पंहिंजो तोरो, त पोइ ॾूंघा आछमतन खे कासा तनी न कमु। उथनि वेहनि अदब सी ॻाल्हाइनि नरम, पिनंदे परॾेह में तन सोढ न थिए शर्म, कादर कर करम त वस थिए वलहार में। त इहो इन क़िस्म जो इहे शयूं आहिनि। हाणे ॿियो जेके आहिनि ज़ेवरात जे लाइ ख़ासि करे हीअ पुराणे ज़माने में ज़ेवरनि जे लाइ हीअ बरथांव, बल्कि हिन जो नालो बि मख़सूसु आहे। हाणे इहो मूंखे ज़हन तां लही वियो आहे। हीअ बि ज़ेवरनि जे लाइ मख़सूसु शयूं हूंदियूं हुयूं। हिन खे कटोरो चवंदा आहिनि ऐं हिन खे वटी चवंदा आहिनि। हीअ बि पितल जा आहिनि, ठीकु आहे न साईं। ऐं हीअ मोरियो आहे, हिन खे मोरियो चवंदा आहिनि। हीअ बि ख़ासि करे गिह या खीर जे रखण जे लाइ इस्तेमाल जे लाइ ईंदो हुयो। हीअ हिन खे पितल चई सघिजे थो। ऐं हीअ बि पितल जी आहे। हीअ लोटी आहे,
हीअ जेकी खीर ॾोअण जे लाइ लोटियूं ईंदियूं हीअ बि पितल जी आहे, चौरी बि चई सघो। चौरी बि आहे, लोटी बि, असां वटि लोटी चवंदा आहिनि, तव्हां वारे पासे चौरी चवंदा आहिनि। अच्छा, हिन में हीअ वरी जेको आहे हीअ तसियो आहे, हीअ ख़ासि करे हुनजो पंहिंजो हीअ ॾिसो न, हिन मज़ा अन्न कढंदा हुया, अटो वरी हिन में बंदि करण जे लाइ हीअं रखे चवंदा। हीअ ख़ासि करे तसियो जेको आहे इहो अटे जे लाइ ई इस्तेमालु थींदो हुयो। हा, हिन में अटो पियल हूंदो, वरी हिनखे हीअं करे चवंदा हीअ महफ़ूज़ हूंदो, इनखे तसियो चवंदा आहिनि। किंगर पियो हीअ पियो आहे, तरे भॻी किंगरी ठला फेरा ॾे, न हाणे न ने तब सलाड़ी वते साथ असीं। हीअ ख़ासि करे हीअ जेको थांव आहे इहो नार में जेके नार जेको पाणीअ वारो पाणी कढंदो हुयो उन में हीअ किंगर लॻंदो हुयो। पोइ उहो जॾहिं किंगर हिकिड़ो भॻल लतीफ़ सरकार ॾिठो त ॿियनि सभिनीनि भरियल किंगरनि सां हीअ किंगर ख़ाली बि गॾु अचे पियो, पाणी खणी न पियो अचे पर अचे गॾु पियो। पोइ उहा लतीफ़ सरकार ॻाल्हि कई त साथ सां गॾियो त हले पियो, जे भली पाणी न पियो खणियो अचे। पोइ चई त तरे भॻी किंगरी ठला फेरा ॾे, न आणे न ने तब सलाड़ी वते साथ। हीअ ॾोई जेका हीअ वॾी ॾोई आहे, हीअ झारी आहे, हीअ ख़ासि करे जेको जॾहिं चांवर देॻ मां वधबा आहिनि त उहा झारी इस्तेमालु थींदी। हिन खे केवी चवंदा आहिनि, हीअ बि चांवरनि जे वधण जी आहे। हीअ त टिपरी आहे जंहिंमें खीर इहो पंहिंजो गिहु जेको आहे माल ॻाओ गिहु जेको आहे उहो हिन में, हीअ ख़ासि करे उहो गाए गिह जो हीअ जेको मापो आहे हिनखे टिपरी चवंदा आहिनि। हीअ साईं हीअ शाह लतीफ़ ॻायूं आहिनि, हीअ खारी, हिनखे खारी चवंदा आहिनि। हीअ हिनखे टुबक टुबकड़ो चवंदा आहिनि। मथिन टुबक टुबकड़ा चिकंदड़ा चन खुड़ियूं खेह भकलियूं पघर सिर पेरनि इहो वड़ वेड़ी चन मूं लोॾाई लखिया। हीअ जेके आहिनि ख़ासि करे हीअ जेको टुबको आहे या टुबकड़ो जेको आहे हीअ पेरूं चूंडण जे लाइ हूंदो आहे। हीअ साईं आहे अर्ट आहे। हाणे हीअ जेको अर्ट आहे उहो शाह साईं जेको सुर कापाइती ॻायो आहे त ट्रक विंगी वर घणा कतिया कुजाड़ो कापे मंझा केतिरो आणिया उधारो जे वर ॾे वारो त सुहा सरतिन विच में। हीअ ॾिसंदो त हिते भोण पिया आहिनि। भोण ख़ासि करे पंहिंजो इहो जेको खूह आहे, खूह जो जेको ओहीण लॻंदो, खूह त मथे जेका संज लॻंदा उन में भोण बि लॻंदो आहे त भिनीअ जो भोणनि भेज भुणको न सुणा सिंजण वारियूं सुतियूं वञी वेड़ वरनि पिया सेट सड़न तरहे ॿिन्ही कंदिए सभु न वञी सुतियूं अञा के सिंजनि पियो से पहिरनि उञाए जी आयूं जे। हाणे इहो जेको भोणनि जो ज़िक्र आहे लतीफ़ सरकार कयो, इहो भोण तव्हांखे चखड़िया बि भोण मिलंदा ऐं तव्हांखे हिकिड़े भोण वारी बि भोण मिलंदो हिकिड़ो। इहे भोण बि हाणे थर मंझा ख़तमु थी विया आहिनि त लतीफ़ सरकार ॻायो बि चयोसीं त इहे भोण बि हिते आणे रखियूं। हिते तव्हांखे चाखड़ी बि मिलंदी जेका ख़ासि करे साधू संत जेके तपस्या या ज्ञान करण जे लाइ इबादत करण जे लाइ उहो कंदा हुया, उहा तव्हांखे उहा चाखड़ी मिलंदी। वाण जेको वाण जो वटण, वाण जो कुटण, वाण जो सुकाइण, इहे जेके बि वाण जा जेके औज़ार आहिनि जंहिंसां सटबो आहे, जंहिंसां वटबो आहे, जंहिंखे फिरणी घिरणी बि चवंदा आहिनि, जंहिंखे ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उहे बि तव्हांखे हिते मिलंदियूं। पोइ हीअ अर्ट जो सॼो सामान तव्हांखे पयूं मिलंदियूं, पोणियूं मिलंदियूं, ट्रक मिलंदी, माल मिलंदी, अर्ट सॼो मिलंदो। उनखां पोइ हीअ तव्हांखे हीअ वेलणो बि मिलंदो, हिनखे वेलणो चवंदा आहिनि। ऐं हीअ पुराणी अवाइली सिंध जी जीनिंग मशीन बि ईअं चई सघिजे थो। हितां खां तव्हां कपह विझंदो ककिड़े सूधो त ककिड़ो हीअं पोइ ते रहिजी वेंदो, वरी कपह अॻियां थी वेंदो। हीअ संद जो तक़रीबन हीअ जीनिंग। हाणे त जो वॾियूं फैक्ट्रियूं जेकॾहिं तव्हां फैक्ट्रियूं बि विज़िट कंदव त उन्हनि में अहिड़ा वेलणा लॻा पिया आहिनि, मतिलबु हितां ई उहो कॉन्सेप्ट खणी हुननि उते इहे शयूं हाणे वॾी इंडस्ट्री जो रूप इख़्तियार करे वियो आहिनि। पर अॻे हर घर में हीअ वेलणो हीअ अर्ट हूंदो ई हूंदो हुयो। बैलगाॾी आया, बैलगाॾी अॻु में त सिंध में तमामु घणी हूंदी, हींअर कीअं? हाणे आई कोन्हे साईं, हाणे तक़रीबन विड़ले तव्हांखे मिलंदियूं। हाणे बैलगाॾीअ में जेकॾहिं तव्हां वेंदव त सिंध में तक़रीबन 4 क़िस्म जूं बैलगाॾियूं तव्हांखे मिलंदियूं। पुराणी अवाइली तक़रीबन इहो आहे 80 जे ॾहाके खां पहिरियां जो जेको आहे उन में तव्हांखे जेकॾहिं तव्हां मोहन जो दड़ो जेकॾहिं इहो जेको पंहिंजो
लाड़काणो ऐं इन जो पर्स गिरदारी जेको आहे इन में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उते मोहन जो दड़ो स्टाइल वारी मोहन जी बैलगाॾी मिलंदी जेका सॼी काठ जी आहे, जंहिंमें लोह जो तक़रीबन को थोरा कुझु शयूं आहिनि, बाक़ी सॼी काठ जी हुन में जे किलियूं कोका बि जहिड़ो कर काठ जूं लॻल अॻे हुयूं। हाणे त वरी उन में लोह बि अची विया आहिनि, हाणे उन में टायर बि अची विया आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां ॿियो वेंदव त होॾां नंगर वारे पासे ऐं परियां इंडिया वारे पासे उते वरी हिकिड़े रेकड़े टाइप जूं गाॾियूं उहा बि हिते ॿाहिरि तव्हांखे मिलंदी। मोहन जो दड़ो वारी बि हिते मूं वटि तव्हांखे गाॾी मिलंदी। बाक़ी हीअ जेका गाॾी विच ते तव्हांखे बीठी आहे या मथे टंगी जेका गाॾी बीठी आहे इहा आहे पंहिंजो विचोले सिंध जी, जेको हीअ जेको ख़ासि करे लाड़पट वारो सिंध आहे इन जी इहा ढगा गाॾी आहे। इन में इहा इन जो वरी मख़सूस ॿियो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे जेका इहा ढगा गाॾी ठही आहे, जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ जेकी इहा पाञारी आहे, ऊटणो आहे, ऊद आहे, चाक आहिनि, बैंक आहे, मुख़्तलिफ़ ढगा गाॾी आहे। इन जे हिसनि जा नाला बि हिकिड़ा अजीब मख़सूस आहिनि सिंधी लैंग्वेज में। इन्हनि जो बि सुठो वाधारो आहे। त पोइ इहे शयूं बि असां हाणे हिते रखियूं आहिनि। जंडरो बि पायो जर जंडरनि में कोॾां कनि कहूं ॾींहं नहूं मूंखे विरहियो वेड़ी चन जो, त उहो जंडरो बि तव्हांखे हिते मिलंदो, जंड्र बि मिलंदो ऐं जंडरी बि मिलंदी त जंडरा बि मिलंदो। जंडरी उहा जंहिं ते सिंध जा माण्हू अॻे हाणे बि जेकॾहिं तव्हां भिड़ा या मोहन जो दड़ो या चांहुनि जो दड़ो या अगहम कोट या तव्हां वञी उते दोदे चनेसर वारी जेका रूपा माड़ी उते वेंदो त उते बि तव्हांखे जंडरीअ जा टुकड़ा मिलंदा। पोइ असांखे इहा ख़बर न पई हुई त इहे जंडरीअ जा टुकड़ा आहिनि। पोइ मूं खणी हाणे रखिया। पोइ हिते मूंखे दोस्तनि यारनि मुंहिंजी ॾाॾीअ मूंखे चयो त इहा जंडरी आहे जंहिंमें असां चांवर जेके आहिनि उहे छणंदा हुआसीं। पोइ उहा ख़ासि जंडरीअ जी उन जी बनावट आहे। उन जी हिकिड़ी वीडियो बि असां हिकिड़ी ठाही हुईसूं त उहा जंडरी बि आहे। जंडरा उहा आहे जंहिं ते ख़ासि करे गॾह या उठ या ढगे ते उहो अन्न पीसबो हुयो। पोइ जंड उहो आहे जंहिंमें औरतूं असांजूं इहे हथ ते हलाईंदियूं हुयूं। वरी जंडरो उहो आहे जंहिंमें पाणी भरंदा आहिनि माण्हू, जेको गॾह या उठ ते जेको हिन जो काठाऊं जेको जीअं कजाहे जो आहे या अहिड़े क़िस्म जो उहो स्ट्रक्चर ॿाहिरि पियो जंहिंमें दिला रखे करे उहे ईंदा। त उहे सभु शयूं आणे रखियूं आहिनि। हीअ जेको भालो आहे, हीअ जेको ॾफो आहे, हीअ रूपले जे सां आहे। हीअ मुंहिंजो दोस्त आहे बल्कि बुज़ुर्ग सिंध जो वॾो तारीख़दान फ़तेह महमद थेबो, टंडियल यार मीरपुर ख़ास जे विच ते साईं वारनि जो ॻोठु आहे। उते उनखे उनजे पोयरनि मंझां रूपले जी जेका न्याणी आहे उनजे सावराणनि मंझां इहो मूंखे मिलियो कातर। हाणे हीअ रूपले जी असुलु कातर त न आहे, पर कातर जो हीअ मॉडल इहो आहे, ओरिजिनल कातर आहे जेका फील्ड में माण्हू शिकार कंदा हुआ, उहा कातर आहे। कोड़की, दाम, ढुब जेके आहिनि इहे बि तव्हांखे हिते मिलंदा। इहे मुख़्तलिफ़ टे जेके दाम ऐं ढुब जेके आहे उहो पखीअ जे झलण जे लाइ हूंदो। हीअ जेका कोड़की जेका आहे इहा ख़ासि हूंदी ऐं तव्हांखे ॿाहिरि हू मिलंदी जेके इन जो बि हिकिड़ो मख़सूस नालो आहे जंहिंसां हू शिकार खे ख़ासि करे तितर खे वठी वञी करे हुन दाम में हणंदा आहिनि। हीअ जेके ज़ेवर आहिनि चांदीअ जा, इहे पुराणे दौर में असां जूं औरतूं पाईंदियूं। हींअर चांदीअ जो तक़रीबन त ज़ेवर ख़तमु थी वियो आहे। इन ते बि थोरी नज़र विझंदा। इहे साईं ज़ेवर जेके ख़ासि करे हाणे जेके असांजा जेके ज़ेवर आहिनि इहे ख़तमु थी विया आहिनि। इन में तव्हांखे झुमक जूड़ो बि मिलंदो, तव्हांखे इहा जेका पायल जंहिंखे पाज़ेब या झांझर असां वटि चवंदा आहिनि इहा बि तव्हांखे हिते मिलंदी। तव्हांखे इहा हंसी बि मिलंदी, इहे हंसियूं जेके पुराणे ज़माने में पाईंदियूं। ऐं कड़ियूं बि हथनि वारियूं मिलंदियूं ऐं पेरनि वारियूं कड़ियूं बि हिन में मिलंदियूं। इहो जेको चंदन हार इहो बि तव्हांखे मिलंदो, तावीज़ बि तव्हांखे हिते मिलंदो, तव्हांखे इहे सुरमेदानियूं बि मिलंदियूं ऐं तव्हांखे ख़ासि करे सिंगार जा जेके नंढियूं जेके सिंगार पेतियूं जेके आहिनि मख़सूस उहे बि तव्हांखे हिते मिलंदियूं। ऐं ॿिया बि साज़ तव्हांखे इहे ख़ासि करे ज़ेवर मिलंदा। जेकॾहिं होॾां तव्हां वेंदो त हुन पासे तव्हांखे इहा हथ जोड़ी जेके ख़ासि करे जोगी स्वामी पंहिंजे पाण वटि खणी घुमंदा आहिनि, हथ जोड़ी मिलंदी। पोइ तव्हांखे गिदड़ सिंगी मिलंदी। उनखां पोइ तव्हांखे नांग जी जेका मण उहा बि हिते पियल आहे। उनखां पोइ तव्हां ॾिसंदो त मस्क
जीअं से हरण हुमाव सरगिरदान संसार में, हू पग न खोड़े पटिए हू धसर धिड़ न धड़े धार, जेकस मुलाव ससुईअ सूर पिराया। उन में मुश्क जो ज़िक्र लतीफ़ सरकार करे थो त हरण जी नाफ में ख़ुशबू हूंदी आहे उन मुश्क में, पर उहो हरण इन ससुईअ वांगुरु उहो सरगिरदान हूंदो त इहा ख़ुशबू किथां अचे थी। ऐं ईअं ई हू हुमाव पखीअ जो ज़िक्र इन बैत में करे थो। उहो मश्क जेको मुश्क जेको हुनजे हरण जे ख़ासि करे इहो कश्मीर वारे पासे हरण थींदो आहे, उनजे दुन में या उनजे नाफ में हिकिड़ो ॻोढ़ो थींदो आहे जंहिंमें इहा ख़ुशबू हूंदी आहे, उहो बि तव्हांखे मिलंदो। त इहे चड़ा बि आहिनि, चाहे लतीफ़ सरकार चढ़नि चोरी आहे या सुख थी सुम्हां, कीअं जीअं चवे थो त सुते सांभारनि जूं ॿुध मुथे ॿोलियूं, उथियो आदीअ राति जो हीअड़ो करे होलियूं, इश्क जूं अलोलियूं विढ़ंदियूं आयूं वीर सां। त उहे जेके चड़ा आहिनि, उहे जेके सांभार आहिनि, उहे जेके खरकियूं आहिनि, उहे मटर आहिनि, उहे सभु तव्हांखे हिते हिन पंहिंजे म्यूज़ियम में मिलंदा। हेॾां तव्हांखे हू नीयर बि मिलंदो, नव नीयर पाए जामूं हीअड़ो झलियो, वियो छिनाए पोइ राति पिरनि ॾे, बोते खे बरनि में ॾाए ॾींहं थियासि, बघाड़ियूं बगले लिङे लोह लॻासि, नव नीयर 10 ॾावणियूं 15 पेंद प्यास, जॾहिं सजण यादि प्यास त छिरक छिनाई हेकड़ी। हाणे हीअ उठ खे नीयर लॻंदो आहे, जेको लतीफ़ सरकार चए थो जंहिंखे न इश्क लॻंदो आहे उनखे उनखे जेॾी महिल इश्क जो छिरक पवंदो आहे त अहिड़ा 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पेंद प्यास, जॾहिं सजण यादि प्यास त छिरक छिनाई हेकड़ी। होॾां तव्हांखे हथ कड़ियूं बि मिलंदियूं, जेके हथे हथ कड़ोल जेको मारवी सुर में पंहिंजे उमिरि जे क़ैद में जॾहिं हुई त उहा हथ कड़ोल जी ज़िक्र करे, उहो बि तव्हांखे हिते शयूं मिलंदियूं। होॾां तव्हांखे लेटर बॉक्स मिलंदो ऐं हीअ मुख़्तलिफ़ ढालूं मिलंदियूं, हीअ हुका मिलंदा। ग्रामोफोन जी जेका तव्हां ॻाल्हि पई कई, ग्रामोफोन में मूं वटि तक़रीबन हिकिड़ा त इहे डूल वारा जंहिंखे इहे जेको हिन जो बाल्टीअ वांगुरु ॿाहिरि निकितल आहिनि, हिकिड़ा वरी पेतिल वारा ग्रामोफोन आहिनि, पोइ वरी इहे त थी विया चाॿीअ ते हलण वारा। उन खां पोइ वरी हिकिड़ा आया बि चेंजर जंहिंखे रिकॉर्ड प्लेयर बि चवंदा आहिनि, उहे वरी इलेक्ट्रिक ते आया, उहे बि तव्हांखे हिते मिलंदा। उहे जाम आहिनि, 30-32 मूं वटि उहे आहिनि। ग्रामोफोन में मूं वटि 8 आहिनि तक़रीबन। पोइ वरी रेडियोग्राम बि 3 रेडियोग्राम में जे रेडियो आहे, ग्रामोफोन आहे, उन में स्पूल बि आहे, उहो बि तव्हांखे मिलंदो। अच्छा, उन खां पोइ तव्हां हिकिड़ी कैमरा पई आहे जेका अवाइली दौर जी, जेका उहो अंदरि खीसे में जा माण्हू हथु विझी ऐं पोइ हुन सां अखियुनि सां उहो ॾिसंदो हुयो, इहा बि तव्हांखे कैमरा हिते इहा नायाब थी वेंदी आहे। लालटेनूं बि तव्हांखे मिलंदियूं, पाण जे पुराणे दौर में जॾहिं ॿारड़ा या रोशनी राति जो करण जे लालटेनूं, उहा बि तव्हांखे हिते मिलंदी। कल्चर डिपार्टमेंट को सहकार करे थी? कल्चर डिपार्टमेंट मूं अञा को सहकार मूं सां न कयो आहे। अछड़ो थर अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ वेढ़ कंदड़ ऐं हीउ साज़ आहे त ख़ैबर पख्तूनख्वा या एॾां पठाणनि जो साज़, पर लतीफ़ सरकार हिन खे ॻायो त रॻूं थियूं रबाब वजन वेल सभु कंहिं, लुछण कुछण न थिए जानबरीअ जवाब, सोई ऐं नज़ाब सोई राहत रूह जी। त हीअ रबाब आहे, हिन खे तक़रीबन 20 खनि हिन में इहे तंदूं लॻनि थियूं। हीअ जेके आहिनि हीअ पोइ अञा हीअ छिकियल न आहे, पर हीअ आहे रबाब। ऐं लतीफ़ हिन खे ॻायो आहे त पोइ चयोसीं त हिन खे हिन म्यूज़ियम में रखिजे। हीअ सुरंदो आहे, हिन खे बि लतीफ़ सरकार सुर राय ॾियाच जेको आहे सोरठ वारो जेको सुर आहे उन में हिन खे ॻायो आहे। हूअं त मुख़्तलिफ़ जेको खमाच जो बि इन सुर में ज़िक्र कयो अथसि, सारंगी जो बि ज़िक्र कयो अथसि, चंग जो बि ज़िक्र कयो अथसि। हीअ सारंगी आहे साईं, हीअ सारंगी आहे। हीअ ख़ासि करे हू सुरंदो बि हिन गज़ीअ सां हलंदो आहे ऐं सारंगी बि हीअ गज़ीअ सां हलंदी आहे। हीअ साज़ जेको हीअ तमामु हाणे घटि पियो आहे। तक़रीबन 1-2 माण्हू आहिनि जेके सिंध में, हिकिड़ो ई आहे हैदराबाद में जेको हलाए थो, ऐं लाहौर या इंडिया वारे पासे त जाम हिन साज़ खे वॼाइनि था। आहे ही हिते जो क़दीम साज़, हिन खे सारंगी चवंदा आहिनि। हीअ तंबूरो आहे साईं,
ही तंबूरो असां इहो ॻाल्हि ॿुधोसीं ऐं मुंहिंजे मुशाहिदे में इहो आहे त लतीफ़ सरकार खे ही तंबूरो ई मिलियो हुयो। पोइ हिन मां ई ही 4 तारूं आहिनि जेके अॼु बि तव्हां जेकॾहिं इहे जेके भॻत ॻाईंदा आहिनि भॼन उहे हिन साज़ ते ॻाईंदा आहिनि। हिन में 4 तारूं आहिनि। पोइ लतीफ़ सरकार खे जॾहिं मिलियो त पोइ लतीफ़ सरकार हिन में 5 जेका घोर तार लॻाए तंबूरो कई। ही तंबूरो आहे साईं। हीअ जेका घोर आहे ही घोर हीअ छिकियल न आहे पर हाणे हीअ घोर जॾहिं लॻाई पहिरियां तव्हां सां मूं ॿुधायो त हू तंबूरो आहे, ही दंबूरो आहे। दंबूरो जॾहिं ही लतीफ़ी साज़ आहे, लतीफ़ पाण हिन खे ठारायो आहे। मूंखे ईअं लॻे ईअं थो त लतीफ़ पाण हिकिड़ो वॾो मूसीकार बि हुयो जंहिं पंहिंजो साज़ बि ऐं ख़ासि करे अहिड़ो साज़ ठाहियो अथसि जेको लतीफ़ जे कलाम खां सवाइ जेके भिट ते जेके भिट जा रागी ॻाईंदा आहिनि उन्हनि रागियुनि खां सवाइ ॿिए कंहिं बि रागी या ॿिए कंहिं बि कलाम ते ॿिए जे कलाम ते उहो हीअ तंबूरो वॼी कोन थो सघे, वॼंदो ई न आहे। हीअ दंबूरी आहे साईं। ही ख़ासि करे ही जेके जबल जा माण्हू आहिनि जेके ख़ासि करे कोहिस्तान में थाणी बुला खान वारे साइड ते तव्हां ॿुधो हूंदो तालिब पालारी जेको मोरो ॻाईंदो हुयो ऐं हीअ ख़ासि करे मोरो बि हिन ते ॻाईंदा आहिनि। जेके ख़ासि करे जबल जा माण्हू इन पटीअ वारा जेके कोहिस्तान वारा आहिनि उहे हिन ते मख़सूस हिकिड़े अंदाज़ में ॻाईंदा आहिनि। ऐं हिन जो जेको जेकॾहिं सुठो को तारुफ़ आहे उहो तालिब पालारीअ सां आहे जेको मोरो ॻाईंदो, हिन खे दंबूरी चवंदा आहिनि। ही साईं जलाल चांडीअ वारो जेको यकतारो जंहिंखे चइजे, हालांकि जलाल चांडीअ जो जेको साज़ हुयो उन में त उन खां पहिरियां जेको हुयो उन में 2 तारूं लॻल, हिकिड़ी तार लॻल हूंदी, पोइ जलाल वरी 2 तारूं लॻायो पर हिन खे यकतारो चवंदा आहिनि। हिन खे सिंगी चवंदा आहिनि। ही ख़ासि करे ढोर जेको ढगो जे सिंग जी ही ठहियल हूंदी। ही जेके साधु संत जेके स्वामी जेके आहिनि ही जेके तपस्या लाइ निकिरंदा आहिनि उन्हनि वटि जे वॼाइण जे लाइ ही सिंगी लतीफ़ सरकार हिन खे ॻायो बि सुर राम कलीअ में। ही सिंगी आहे, हीअ नाद आहे, हिन खे नाद चवंदा आहिनि। हीअ बि हुनजी सरह या गॾ जी जेका सिंगी आहे उनजी इहो पंहिंजो इहो नाद इहो आहे। ऐं ही बि इहे जेके जोगी स्वामी जेके आहिनि जेके लाहूती आहिनि जेके पंहिंजा रामकलीअ वारा जेके किरदार आहिनि उन्हनि जे कच्छ में लतीफ़ सरकार बि ॼाणाई आहे ऐं हूंदी बि आहे। नाद त तव्हां ॾिठी बि हूंदी। हीअ चंग आहे साईं। ही चंग जेको आहे न उहो लतीफ़ सरकार पंहिंजे हुन में सुर सोरठ में बि ॻायो अथसि चंग ऐं सुर पंहिंजो सारंग में बि ॻायो अथसि। ही चंग जो ज़िक्र आहे। करे जोगी मुरली वॼाईंदा आहिनि। हिन जो बि हिन मंझि पंहिंजे सुर राम कलीअ में ज़िक्र आहे। सुर सोरठ में बि मुरलीअ जो ज़िक्र आहे। होॾां हू बीनूं पियूं आहिनि, इहे बीनूं आहिनि। ही बीनूं आहिनि, हिन खे पावा बि चवंदा आहिनि, ही बीन बि चवंदा आहिनि। इहो बि साज़ हिते आहे। ही हिकिड़ो साज़ आहे, ही अफ्रीकन साज़ आहे साईं। ही आहे मुरलीअ वांगुरु ई आहे। हिन में गच हिन में इहे शयूं डंडियूं लॻल आहिनि, बल्कि नड़ जूं ऐं हेठां इहे तुम्बी लॻल आहे। ही बि हिकिड़ो अफ्रीकन साज़ आहे। हेॾां वरी ही जेको आहे ही बोड़ींदो आहे। ही जेको मोहनजो दड़ो में बि तव्हांखे मिलियो ॾिठो हूंदो त मोहनजे दड़े में बोड़ींदो मिलियो। हीअ सिंध जो पुराणो अवाइली म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट आहे। चयोसीं त हीअ बि हिते हाणे रखियूं। ही कहिड़ो साज़ आहे साईं? ही साईं हिकिड़ो अफ्रीकन साज़ आहे ऐं हिन खे वॼाइण वारा बि हिकिड़ो मख़सूस अंदाज़ हूंदो। हिन में पोयां तुम्बियूं लॻल आहिनि। हीअ अफ्रीकन साज़ आहे। हीअ आहे ॿाहिरि जो म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट जी। त हीअ बि ॿाहिरि जो साज़ आहे। इहो बि हीअ खंजरी आहे। हिन खे खंजरी चवंदा आहिनि। हीअ त
तव्हां ॾिठी हूंदी। हीअ असांजी छेर आहे जेका बदबी आहे पंहिंजे पेरनि में, ख़ासि करे नाच वारे वक़्तु साईं सलेमान शाह ॿधंदो हुयो, या रक़ासाऊं जेके पंहिंजे रक़्स करण जे लाइ पंहिंजे पेर में ॿधे करे रक़्स थींदो हिन तव्हां ॾिसंदो त बैंड जेके आहिनि उन्हनि जे कच्छनि में बैंड मास्टर जेके हूंदा आहिनि उहे मुख़्तलिफ़ उन में ॿिया बि साज़ हूंदा आहिनि। इहा ई हिन खे बैग पाइप पर बि चवंदा आहिनि, हिन खे बीन बि चवंदा आहिनि, हिन खे मुतो बि चवंदा आहिनि। हीअ झांझ आहे साईं, आहे त हीअ झांझ, हीअ झुंझुनू जेको आहे उन जी क़िस्म ई आहे, पर झांझ जेका आहे अञा थोरो ॿी आहे, पर आहे झांझ हिन वांगुरु ई हूंदी। हिन खे बि झांझ तव्हां चई सघो था। हीअ साईं चित्राली यकतारो आहे। चित्राल में जेकॾहिं तव्हां वेंदो त हिन जी ख़ासि करे बनावट बि ॾिसो न, ॾाढी ख़ूबसूरत आहे। हीअ आहे हिन जेका पंहिंजी तंबूरी पाण सवेर ॾिठीसीं उन वांगुरु ई आहे हीअ काठीअ जो ठहियलु, पर हिन खे चित्राल में इस्तेमालु कंदा आहिनि, हिन खे चित्राली यकतारो चवंदा आहिनि। हीअ आहे अफ्रीकन यकतारो साईं। हिन में ख़ासि करे हीअ जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हीअ जेको आहे न नांग जी जेका खल आहे उन जी हिन ते हीअ मथां हीअ जेको हिन जी जेका हीअ तुम्बी आहे त हीअ काठ जी, पर हिन भांडीअ ते हिन जे नांग जी खल चढ़ियल आहे। हीअ आहे अफ्रीकन यकतारो जंहिंखे चई सघिजे थो। थर जे हिन ख़ूबसूरत ॻोठ में जुड़ियल हिन म्यूज़ियम जगन समेत अनेक नादर नमूना हिते ई ॾिसी सघजनि था। ॿ माण्हू आहिनि सिंध में मूं ॾिठा आहिनि। हिकिड़ो आहे डॉक्टर दुर मोहम्मद पठाण, जंहिं पंहिंजे घर में पंहिंजी जाइ ते हिकिड़ी प्राइवेट सिंधोलॉजी ठाही आहे, जंहिंमें हुन सभु पंहिंजा किताब जेके बि जेके मज़मून आहिनि, अख़बार आहिनि, हुन जो रिकॉर्ड रखियो आहे। ॿियो अता चानियो आहे, जंहिं सिंध जे सकाफ़त खे ऐं सिंध जे इर्तिका खे, ख़ासि तौर ते हिन जो नालो इन तरह सां खणिजे त ही इर्तिकाई जेको मरहला जेके गुज़रिया आहिनि, ख़ासि तौर ते थावनि वारा, साज़नि वारा, या जेके शयूं इस्तेमाल में उठनि जा पाखड़ा थिया, या इन क़िस्म जेके शयूं आहिनि जेके हिन वक़्तु इस्तेमाल में न आहिनि, या जेके आहिनि त उहे सफ़ा घटि मिक़दार में आहिनि, उन्हनि खे हुन उते महफ़ूज़ कयो आहे पंहिंजे। ईअं खणी सम्झिजे त अता चानीअ इहो हिकिड़ो म्यूज़ियम न, पर हिकिड़ो इंस्टीट्यूट ठाहियो आहे, ऐं उहो इंस्टीट्यूट बि हिकिड़े अहिड़े जाइ ते, हिकिड़े अहिड़े इलाइक़े में जेको पसमानदा इलाइक़ो आहे, अछड़ो थर आहे, उते हुन उहो पंहिंजो इदारो ठाहियो आहे। हिन जी जेका ज़हनियत आहे जेका अता चानीअ जी, उहा हिकिड़ी जुस्तजू वारी आहे, हिकिड़ी तहक़ीक़ वारी आहे, हिकिड़ी तख़लीक़ वारी आहे। हू उन में असां ॾिठो आहे त जेका शइ हुनखे उते नज़र अचे थी, हू उन शइ खे ॻोल्हणु निकिरे थो। ऐं जीअं मिसाल जे तौर ते भिटाई साहिबु हिकिड़े शेर में चयो, ॻंढियूं मंझि ॻंढीर। हाणे ॻंढियूं मंझि ॻंढीर असां पढ़ियो त आहे, पर इहो ॻंढीर आहे छा? हुन उन ॻंढीर खे ॻोल्हण लाइ वञी हणी हंधु कयो, ऐं थर में हिकिड़ी जाइ ते उनखे उहा हिकिड़ी वल मिली, ऐं उन वल में जाइ ते उहा ॻंढ हूंदी आहे। पोइ हुन ॾेखारे थी ॻंढीर गाह जो नालो आहे, ऐं भेटाई हिन गाह खे ॻायो आहे, उहा ॻंढीर जेका हीअ शइ आहे। अहिड़े तरीक़े सां ससोई जा पंध थिया, अहिड़े तरीक़े सां ॿिया। ऐं आउं सम्झां थो त पाण साहिब हैसियत बि आहे, ऐं हू उनखे वधी चढ़ी करे मथे खणी अचे थो, पर ख़ुदि हींअर मीडिया जो ऐं गॾोगॾु सरकार जो बि इहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त हू अहिड़े क़िस्म जे जुस्तजू खे, अहिड़े क़िस्म जे एफर्ट्स खे, कोशिशनि खे हथी वठाइनि, ऐं उन्हनि जी थोरी घणी सपोर्ट जेका आहे उहा सरकारी सतह ते उहा तमामु घणी ज़रूरी आहे। ईअं न आहे त जेको सकाफ़त खाते में जेके शयूं आहिनि उहे ई बसि अथेंटिकेटेड आहिनि, बाक़ी जेके प्राइवेट माण्हुनि वटि आहिनि उहे अथेंटिकेटेड कोन्हनि के। पर जेके माण्हू हड़ा वड़ा पंहिंजो पैसो ख़र्चु करे का शइ तख़लीक़ कनि था ऐं माण्हुनि ताईं उहा पहुचाइनि था, त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे साराइणु खपे, उन्हनि खे हिमथाइणु खपे। अता चानियो साहबु ऐं सच बि उहो माण्हू जेको जेतिरो पंहिंजी गुफ़्तगू में, पंहिंजी सभा में ऐं पंहिंजी शख़्सियत में ऐं पंहिंजे शख़्सियत में बहितरीनु इंसानु आहे, ऐं ओतिरो ई हुन जेको समाजी बहितरीनु क़िस्म जे समाजी क़दरनि सां बि सिंगारियलु आहे। ऐं हुन हिकिड़ो अहिड़ो कमु जेको आहे सो कयो आहे जेको
के ख़ासि इलाइक़े न, के ख़ासि पट न, के ख़ासि बाज़ार न, के ख़ासि जेको आहे सो माण्हू न, पर ॼण त सॼी असांजी हिकिड़ी सिंधी क़ौम ते हुन हिकिड़ी वॾी महिरबानी कई आहे जो हुन गुज़िरियल 100 सालनि जी जेकी सॼी तारीख़ आहे उन में जेके बि शयूं आहिनि, मसलन उन में ज़रात में छा थो इस्तेमालु थिए, असांजी ज़रात में छा हो, नार हुआ, गाॾियूं हुयूं, हर हुआ, चोनियूं हुयूं, उन समूरनि शयुनि खे हुन माण्हू जे उते गॾु करे रखियो आहे। असांजे हुनरमंद माण्हू जेके हुआ उहे केतिरा हुनरमंद माण्हू हुआ ऐं उन्हनि छा छा शयूं ठाहियूं, लोहारनि छा ठाहियूं, वाढनि छा ठाहियूं, खचनि छा ठाहियूं, माइयुनि जेको आहे सो कहिड़ा भर्त भरिया ऐं माण्हुनि कीअं जेको आहे सो अर्त कटिया, कीअं माण्हुनि कपिड़ा ठाहिया, कीअं माण्हुनि ॿेड़ियूं ठाहियूं, कीअं माण्हू जेको आहे सो घर ठाहींदा हुआ, कीअं माण्हू जेको आहे सो हलंदा हुआ, कीअं माण्हू पंहिंजा सफ़र कंदा हुआ, कीअं माण्हू पोखियूं कंदा हुआ, कीअं माण्हू जेको आहिनि सो पंहिंजी दुकानदारियूं हलाईंदा हुआ। इन सॼी वहिंवार ऐं इन सॼी तारीख़ खे हुन जेको आहे सो उन जा निशान खणी हुन माण्हू जेको आहे सो म्यूज़ियम में रखिया आहिनि। सो असीं ईअं खणी चऊं त अता चाहनीअ साहिब जो माना अछड़े थर जे पटनि में इहो हिकिड़ो माना क़ाबिले दाद इश्क आहे ऐं जंहिंजे नतीजे में असांजे सिंध खे हिकिड़ो अहिड़ो अजाइब घर ऐं हिकिड़ो अहिड़ो म्यूज़ियम मिलियो आहे जेको असांजी क़ौमी ज़िंदगीअ में जंहिंजो वॾो किरदारु साबित थींदो। हाणे हीअ जेका अता साहब महिनत कई आहे, हिकिड़ो त इहा टोटली ज़ाती महिनत आहे, इन में कंहिंजी ॿी का कंट्रीब्यूशन, कंहिंजो को ॿियो शेयर, को हिसोपति कोन्हे, इन ते इन जे मथां कंहिं बि सरकारी इदारे जो हथु कोन्हे। इहो उनजो ज़ाती शौक़ु आहे। हुन पंहिंजी उताक जेका आहे उन उताक खे सही माना में उताक खे वॾो मान ॾेई हुन अजाइब घर में तब्दील कयो आहे। तंहिंखां पोइ इहे शयूं गॾु करण त सिंधी में चवंदा आहिनि जेके ॼणीनि से निपाइनि, जंहिं कयूं हूंदियूं गॾु उनखे ख़बर हूंदी त कहिड़ियूं शयूं किथां हथु कयूं, कहिड़ियूं किथां हथु कयूं, ऐं इहो सभु कमु सही माना में हिकिड़े न रुगो टाइम सां पर सही माना में हिकिड़े सचे इश्क खां सवाइ थी नथो सघे। जंहिं माण्हूअ खे इश्क़ु हूंदो इन्हनि शयुनि जो उहो ई इहे सभु कमु करे सघंदो। हीअ मल्टी डायमेंशनल म्यूज़ियम आहे। हिन जी जेके गैलरीज़ आहिनि यकीननि त इलाही घणो कमु आहे जेको नंढी बिल्डिंग में आहे, जेका मूंखे शइ महसूसु थी वियो आहे या थी त अञा जेकॾहिं हिन खे वधीक डिस्प्ले कजे थो त अञा घणी सारी एरिया खे इहो कवर कंदो। अता साहिब जी वॾी ख़ूबी जेका आहे उहा इहा आहे त हू लतीफ़ जो आशिक़ु आहे ऐं हिन सिंध खे लतीफ़ वटां ॻोल्हियो आहे, शाह जे रिसाले मां ॻोल्हियो आहे। शाह जे रिसाले में ईंदड़ जेके बि शयूं आहिनि जंहिंजो बि ज़िक्र आयो आहे, हुन कोशिशि कया त उन्हनि खे कलेक्ट कयां, उन्हनि खे आणियां। पोइ उहो सिलसिलो जॾहिं अॻिते वधे थो त यकीन के शयूं आहिनि जेके रिसाले में न बि हुजनि त उहे सिंध मां उन साॻी तसलसल सां हथु कयूं आहिनि, जंहिंजी हेडिंग वरी बि लतीफ़ आहे। हिकिड़े ज़मीनदार माण्हूअ जो पैसो जेको एग्रीकल्चर वारो माण्हू हूंदो, उनखे ख़बर हूंदी त ॿिज कीअं थो वठे, भाण कीअं थो वठे, सेठनि वटि कीअं थो ठॻिजे, सेठनि खां कीअं थो उहो उधारूं खणे पंहिंजो फ़सुलु जेको आहे सो आणे थो, उन में हू केतिरो लॉस खाई वरी बि उन मां बचाए थो। उन बचियल पैसे मां, उन ज़मीनदारी पैसे मां अलाह पाक हिन शख़्स खे हमेशह आबाद रखे ऐं दुआऊं आहिनि त छाकाणि हिन उहो वॾो कमु कयो आहे। उहो पैसो हुन वॾो सजायो इस्तेमालु कयो आहे। सजायो इन सेंस के हुन सिंध जो सॼी सिंध खे जेको आहे हिकिड़े बंगले में हिकिड़े अजाइब घर में सॼी सिंध हुन ॾेखारे छॾी आहे। हाणे जेकॾहिं असां जेको माण्हू ॿाहिरां अचे ऐं अची सिंध ॾिसे त यकीन ॿिया म्यूज़ियम ॾिसंदो, सरकारी म्यूज़ियम ॾिसंदो, सरकारी शयूं ॾिसंदो, पर जॾहिं हिन म्यूज़ियम ते पहुचंदो ऐं हिन में जॾहिं हिकिड़े माण्हू जो सॼो हुन में सिंगल पर्सन एक्ट आहे, हिकिड़े माण्हू जो अकेली सीड़प बि हुनजी पंहिंजी आहे ज़ाती ऐं कमु बि हुनजो पंहिंजो आहे, हुनखे कोई ॿियो टेक्निकल हैंड बि कोन्हे। त उन करे इहा वॾी ॻाल्हि आहे जो इहा शइ सॼी सिंध जी नुमाइंदगी करे थी। चवनि था त फीथो सिंध मां ईजादु थियो ऐं इहो फीथो बाद में ॾांद गाॾियुनि, उठ गाॾियुनि, बादशाहनि ऐं राजाउनि जी सवारी लाइ इस्तेमालु थींदड़ रथनि में इस्तेमालु थियो। ज़रई हवाले सां ॾांद गाॾी ॼण त हिन इलाइक़े जी पहिरीं गाॾी सम्झी वेंदी आहे, जंहिंजा ॾखिण एशिया में मुख़्तलिफ़ क़िस्म मौजूदु आहिनि। अता मोहम्मद चाहिए